जिक्र करे चो अल्लाह हो बाबा से बोलन चो अल्लाह हो हिकड़ा सोची ना हुंदा मौलवी साहब हिकड़ा सोची ना हुंदा हिलड़ा ठेलड़ा आस पास वारा सोची ना हुंदा तो हुसैन जे प्रोग्राम में हिय थो लाइट बंद थी अरे हुसैन या ज़ाहिरी लाइट बंद थी पर जेके दिलियों मुर्शिद करीम कंबर वारो रोशन करे वयो वो कदे भी खुदा जो कसम उन दिल में कदे भी अंधेरो न जी सघन दुनिया जी लाइट त ईंदी वींदी यो सिस्टम त हलंदो रहंदो यो सिस्टम त हलंदो पर जेको रूहानी सिस्टम आ वो कदे भी बंद न थींदो हिक मुर्शिद करीम कंबर वारे जो गुलाम खुदा जो कसम इश्क ए मोहब्बत तौहीद वारो दियो आहे न यादा त मुर्शिद करीम असां तवां के एड़ो त चमकाए बयान अल्लाह जी तौहीद में एड़ो त रंगे छड़ियो थऊं मुहम्मदी सीरत में शरीयत में सरकार जी सुन्नत में मुहम्मदी रंग में सरकार जे अहल बैत जे रंग में साहबा जे रंग में औलियाए कामिलीन सालिहीन सादिकीन जे रंग में एड़ो त रंगे छड़ियो थऊं त खुदा जो कसम जे मैदान में हुसैनी फकीर वींदो आ उन मैदान में हुसैनी फकीर ते अवाम जी नजर पहुंचंदी आ तारीफ जी जरूरत हुंदी ना है करण जी जरूरत ही ना है हुंदी जने अवाम जी नजर हुसैनी फकीर ते पवंदी आ त अवाम नास जे दिलन मां ज़बान मां यो आवाज निकरंदो आ त फहतु नूरानी नूर सीरत वारो सूरत वारो मुर्शिद करीम कंबर वारे जो गुलाम पतो थव तो चार कयम त अॼु तव्हांजे जज़्बे खुदा जो कसम आहे जेके जंहिं पेरनि सां जंहिं कदम जेके भरे आया हुन पिंडाल में अॼु उन्हनि तां क़ुर्बान मौलवी साहब असांजे करे न आया हे पंहिंजे दिलबर नबी मुहम्मद अरबी जी इज़्ज़त अज़मत नामूस मीलाद जे करे आया खुदा जो कसम आज तवाजो शान 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 अजो हिक हिक दे अल्लाह जे करम अल्लाह जे रहमत अल्लाह जे फजल जी बारिश बरसी रही आ अल्लाह जे करम जी बारिश बरसी रही आ होले गुंबद खजरा मा दिलबर नबी जी नजर भी पहुंची रही आ त मुर्शिद करीम कंबर वाले जी नजर पहुंची मज़ार अनवर मा हिक हिक गुलाम ते पहुंची रही आ जेको तवाजो जमीन सा जमी वेहणा न यो इन गाल जो दलील आ त तवा में का चुरपुर आहे न तवा में का चुरपुर आहे न अदा त एडी गर्मी में एदो टेम विहारी दो आहे विहारी दी आहे त कंजी नजर विहारी दी आहे त पक जान दिल में आहे न सुकून आहे न दिल में करार और राहत आहे न मुर्शिद करीम जो फैज रूहानी त महसूस थी रही आहे न त पक जान मुझो त ही अकीदो आहे त मुर्शिद करीम बातिनी तौर ते रूहानी तौर ते हिन महफिल में मौजूद आहे फैजान मुर्शिद हुसैन जारी रहेगा फैजान मुर्शिद हुसैन चार ज़िक्यम तो अकाल सलातो सलाम जी खिदमत अक़दस में अर्ज़ कयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस अन अबी हुरैरा कालू या रसूलल्लाह मता वजबत लकन नबुव्वत काल आदम बैन रूह वल जसद त आका सल्लल्लाहु अलैहि जी खिदमत अक़दस में अर्ज़ कयो वयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां के नबूवत कदे खा मिली त सरकार फरमायो मां उन वक्त भी नबी हुयम जने आदम अलैहि सलाम जे जिस्म में अञा रूह भी न विधो वयो हुयो
फरमायो मां उन वक्त भी नबी हुयम जने आदम अलैहिस्सलाम जे जिस्म में अया रूह भी न विधो वयो तो सरकार फरमायो आदम अलैहिस्सलाम जे जिस्म ऐ रूह जिस्म ऐ रूह जे दरमियान हुआ तो उन वक्त का पहरिया मां नबी हुयम तो आदम अलैहिस्सलाम में जे जिस्म में रूह भी अया न विधो वयो तो मां उन वक्त का नबी आया तो यानी सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम बहसियत जे एतबार सा सब का अव्वल आहन ऐं हिन दुनिया में तशरीफ फरमा जे एतबार सा आका अलैहिस्सलातु वस्सलाम सब का आखिरी नबी आहन आखिरी नबी आहन भी हदीस तो सरकार फरमान था काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह ज़वालियल अर्द फराइतु मशारिकहा व मगारिबहा व इन्नहु सरकार जो इल्म गैब बुझो व इन्नहु सयकूनु फी उम्मती कज़ाबून सलासून कुल्लुहुम यज़अमु अन्नहु नबियुन व अना खातमुन नबिय्यीन वला नबिय बादी तवज्जो रिवायत आए हजरत सोबान का बयान करे तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो बेशक अल्लाह ताला मुझे लाए जमीन के वेझो करे छड़ियो सरकार फरमांदा बेशक अल्लाह ताला मुझे लाए जमीन के वेझो करे छड़ियो आहे मां मशरिक का मगरिब ताईं हर शे ॾिसी छड़ी आहे तो सरकार फरमांदा बेशक अन करीब मुझी उम्मत मां 30 वडा कज़ाब कूड़ा दज्जाल पैदा थींदा उहे सब उहे कूड़ा कज़ाब दज्जाल उहे सब नबूवत जी कूड़ी दावा कंदा तो सरकार जो इल्म गैबा सरकार अग में ही फरमाए छड़ियो आ तो मां हर शे अल्लाह तबारक व तआला मुखे देखारे छड़िया मशरिक का मगरिब ताई अल्लाह ताला हर शे मुखे देखारे छड़िया ये सरकार जो इल्म गैब है तो सरकार फरमान था अन करीब मुझी उम्मत मां 30 वडा कज़ाब कूड़ा दज्जाल पैदा थींदा उहे सब नबूवत जी कूड़ी दावा कंदा सरकार अग में ही फरमाए वया तो मां खातमुन नबियीन आया मुखा बाद को नबी आयो वान को नबी इंदो मूते नबूवत खत्म आहे मां अल्लाह जो आखिरी नबी मां अल्लाह जो आखिरी रसूल आहे अॼुकल्ह एड़ा लानती मलून पैदा थियान जेके नबो जी दावा कन था ये सरकार जो इल्म गैब आहे एड़ा खबीस लानती मलऊन पैदा थींदा ईंदा पर अल्हम्दुलिल्लाह जेके असां अहले सुन्नत जमात या रसूलुल्लाह चवण वारा आहियूं त इंशाअल्लाह दिल पर नबी जे नामूस ते चौकीदारी दींदा रहंदा से दींदा ईंदा से जो इंशाअल्लाह दिल पर नबी जी अजमत ते मसलो थींदो नामूस ते मसलो थींदो खत्म नबूवत ते मसलो थींदो त खुदा जो कसम असां सुन्निन या रसूलुल्लाह चवण वारन जा कदम उन मैदान में होंदा इंशाअल्लाह तवज्जो तवज्जो तो यानी अल्लाह ताला पांजे हबीब के तमाम अंबिया अलैहिस्सलाम का अफजल व आला बुलंद बाला शान अता फरमायो है तो अल्लाह ताला पांजे हबीब के खातमुन नबीयीन खातमुल मुरसलीन बनायो है गैबदान नबी अवल बुधाए छयो त नबू जी दावा करण वारा कूड़ा कज़ाब आहिन कूड़ा कज़ाब आहिन सब खां पहिरियां सिद्दीक़ अकबर खत्म नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ मुसैलिमा कज़्ज़ाब सां जंग यमामा जो ऐलान फरमायो त उन जंग में मुसैलिमा कज़्ज़ाब मना कूड़ो उन जंग में मुसैलिमा कज़्ज़ाब पंहिंजे 23,000 लश्कर सां गॾु जहन्नम वासिल थियो ऐं मुसलमाननि जे तरफ़ खां ख़त्म नबूवत जे तहफ़्फ़ुज़ कंदे
शहीद थियण वारा सहाबा कराम 1200 शहीद थिया। 1200 सहाबा कराम आका अलैहिस्सलाम जी खत्मे नबूवत जी जंग में शहीद थिया। तवज्जो जन में 700 खां मथे कुरान जा हाफिज़, कुरान जा कारी ऐं आलिम हुआ ऐं खत्मे नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जी एडी अहमियत आहे जो हर ईमान वारे जे लाइ ज़रूरी आहे त सरकार जे खत्मे नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ पंहिंजी जान कुर्बान कंदव न। अगर मसलो थींदो खत्मे नबूवत ते घरनि में वेंदव लाड़काने वारो ॿुधायो अॼु पंजाब वारनि खे हथनि खे लहरायो, हथनि खे लहरायो। कहिड़ो वायरस आहे लाउड में? मुल्हनि जो वायरस आहे। चो हथनि खे पर्चे पढ़ा चो या रसूल अल्लाह अगर अवां जी नामूस ते मसलो थींदो जो अवां जे खत्मे नबूवत ते मसलो थींदो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो असां जा कदम पोइते न हूंदा। हर मैदान में हर वक्त हर पल हर दम या रसूल अल्लाह असां जा कदम अवां जे लाइ अॻिते ई अॻिते हूंदा। जंगे यमामा में सहाबा कराम, जंगे यमामा में सहाबा कराम ऐं मुसलम कज़ाब जो लश्कर आमो सामो थियो। आमो सामो हाणे उहो ईअं सम्झो मौलवी साहब त ईमान वारा बि अचनि था त वरी हेॾो बेईमान बि अचनि था। तूं छा थो सम्झे त तुम्हारी जमात सिद्दीक़ वारी जमात न, तुम्हारी जमात सिद्दीक़ वारी जमात न है, तुम्हारी जमात शैतान वारी जमात, तुम्हारी जमात फिरौन वारी जमात, तुम्हारी जमात निमरूद वारी जमात, तुम्हारी जमात यजीद वारी जमात। अल्हम्दुलिल्लाह असांजी जमात सिद्दीक़ वारी जमात, असांजी जमात फारूक वारी जमात, असांजी जमात उस्मान वारी जमात, असांजी जमात मौला अली मुश्किल कुशा वारी जमात, असांजी जमात इमाम हसन वारी जमात, असांजी जमात इमाम हुसैन अली मकाम वारी जमात। तो में शैतान वारी डाडिया लंबा लंबा सजदान निरते टिकान शैतान वारा कमन तो में फितनान तो में फसादन तो में रोड बंद करन रोड ब्लॉक करन। अल्हम्दुलिल्लाह असा के असा जे मुर्शिद कामिल सब्र है बुर्दबारी सेखारिया, बहादुरी सेखारिया, इस्तिकामत सेखारिया त असा उहे मोहम्मद अरबी जे नज़र जा नवाज़िल असा उहे मुर्शिद करीम कंबर वाले जा नवाज़िल गुलाम आहियूं त असा पंहिंजे गर्दन के कटाए सघंदासीं पर मलूनन फिरौनन यजीदन बेईमानन जे आॾो खुदा जो कसम पंहिंजे कदन के कॾहिं बि न झुकाईंदासीं। हे गर्दन है कंध हे सर झुकियल आहे त अल्लाह जे आॾो झुकियल आहे। ये दिल अगर झुकियल आहे त दिलबर नबी वटि झुकियल आहे। अगर ये दिल ॾेई छॾी आहे त पंहिंजे मुर्शिद करीम कंबर वारे खे ॾेई छॾी आहे। त छा अर्ज़ कयमि त जंगे यमामा में सहाबा कराम ऐं मुसलम कज़ाब जे खत्मे नबूवत जी दावा कई। सहाबा कराम जो लश्कर ऐं मुसलम कज़ाब जो लश्कर आमो सामो थियो। मुसलम कज़ाब वारा अल्लाह के मञण वारा हुआ, अल्लाह के मञण वारा हुआ, लेकिन हो लांती मलऊन नबूवत जी दावा करण वारो हो त हिन तरफ खां भी नारे तकबीर सहाबा कराम जे तरफ खां भी नारे तकबीर हुई त हुन मुसैलिम कज़ाब कूड़े जे लश्कर मां भी ही आवाज अचे पो नारे
हुकुम दिनो त हाणे छा कयूं जंग फतह नथी थे हाणे छा कयूं त हाणे नारे तकबीर त असां में भी आहे हुनन में भी आहे पर हाणे कहिड़ी असां चेंजिंग आहियूं खालिद बिन वलीद पंहिंजे लश्कर वारनि खे मोहम्मद अरबी जे गुलामनि खे फरमायो हुन भी मुसलमान कज़ाब ने भी अल्लाह अकबर जो सदाऊं बुलंद थी थियनि त असांजे लश्कर मां भी अल्लाह अकबर जो सदाऊं बुलंद थी थियनि त असां हाणे पंहिंजे नारे खे मटायूं था असां पंहिंजे नारे खे छा था कयूं मटायूं था त सोना हुन चयो पंहिंजे लश्कर वारनि खे त ईअं जंग फतह न थींदी सिर्फ नारे तकबीर सां जंग फतह न थींदी असां इन नारे सां गॾु नारे रिसालत खे बुलंद था कयूं हदीस जा अल्फाज़न सुम नादा बिशियार मुस्लिमीन वकान शियारो यौम इज़िन तो या मुहम्मदा या मुहम्मदा मोहम्मदा या मोहम्मद तवज्जो त सिद्दीक़ अकबर वारन मोहम्मद अरबी जे गुलामन छा कयो त पंहिंजे नारे खे मटायो नारे तकबीर त लगे पयो न अल्लाह अकबर जो सदाऊं त बुलंद हुयूं तवज्जो त पंहिंजे नारे खे मटायो जॾहिं नारे खे मटायो त जंग फतह थी वई त अधा त हाणे भी ख़बर पवंदी आ त हुननि जा भी इज्तिमा थींदा आहिनि आले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारनि जा भी इज्तिमा थींदा आहिनि त ख़बर पवंदी आ जंहिं इज्तिमा में सिर्फ नारे तकबीर हूंदी आ त ख़बर पवंदी आ त उहे मुसलम कज़ाब मुनाफ़िक वारा आहिनि पर जंहिं इज्तिमा में नारे तकबीर अल्लाह अकबर सां गॾु नारे रिसालत या रसूलुल्लाह जो नारो बुलंद थींदो आहे या रसूलुल्लाह जो नारो जंहिं इज्तिमा में लॻंदो आहे त ख़बर पवंदी आहे त हे मोहम्मद अरबी जा गुलाम आहिनि इहे सिद्दीक़ अकबर वारा आहिनि इहे फारूक आज़म वारा आहिनि इहे उस्मान गनी वारा आहिनि इहे मौला अली मुश्किल कुशा वारा आहिनि इहे इमाम हुसैन अली मकाम वारा आहिनि इहे ताता लाहौरी वारा आहिनि इहे लाल शहबाज कलंदर वारा आहिनि इहे ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती वारा आहिनि इहे अब्दुल्ला शाह गाज़ी वारा आहिनि इहे अब्दुर रहमान जामी वारा आहिनि इहे मुर्शिद करीम कंबर वारे जा गुलाम सुभान अल्लाह सुभान अदा अगर हिन सिंधु धरती ते ॿिया हर मुरीद खे पंहिंजो पीर अल्लाह ताला बख़्शे ॾे पर अगर हिन सिंधु धरती ते ख़ुदा जो कसम या रसूलुल्लाह जो नारो हणाए ॾेखारियो त मुर्शिद करीम कंबर वारे हणाए ॾेखारियो हणी ऐं हणाए ॾेखारियो न त हे जेके अॼुकल्ह हुसैन जो नकल कनि था ये बिरडन में लिखल हुआ जॾहिं वहाबियत तॾहिं लहाबियत उरूज ते हुई ये बिरडन में लिखल हुआ जॾहिं मुर्शिद करीम जी हिजरत सिंध जी तरफ़ थी जॾहिं सिंधु धरती ते मुर्शिद करीम कंबर वारनि कदम रखियो तो याद रखो लाड़काने वालों ये जुलूस ये रैली ये सेखारियूं तो असां के मुर्शिद करीम कंबर वारे सेखारियूं न त हिन सिंधु धरती ते को या रसूलुल्लाह जो नारो हणी न सघंदो हो इन सिंधु धरती ते को नारे हैदरी न हणी सघंदो हो जॾहिं मुर्शिद करीम कंबर वारे जा नूरानी कदम हिन सिंधु धरती ते लॻंदा विया त हीअं रस्ता साफ़ थींदा विया रस्ता साफ़ थींदा विया मुर्शिद करीम रस्ते ते हलंदा रहिया त
त ये जेके बिरड़न में लिकण वारा हुआ त खुदा जो कसम ये पोयो 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 ईंदा रहा। मां चवां तो पूरी सुन्नियत ते सिर्फ हुसैनी जमात न पूरी सुन्नियत ते मुर्शिद करीम कंबर वारे जो एहसान है। अगर सुनन जे गर्दन के गाठन के कंधन के खुदा जो कसमा मथे करे देखारियो तो मुर्शिद करीम कंबर वारे करे देखारियो। तो खोले गाल क्या पेरे का खबर न होंदी ही वो भी अहले सुन्नत पान के सलाने वाला पेरे हक है बातिल जी का खबर न होंदी ही हर शय मिक्स हले पई पर जरे मुर्शिद करीम कंबर वारे जो मैदान में कदम शरीफ कदम मुबारक लगो खबर पई त हे सुन्नी या रसूलुल्लाह चवण वारा सच्चा सुन्नी साहबा कराम वारा कूड़ा कज़ाब दज्जाल अबू लहब अबू जहल वारा मां चवंदा जेको दिलबर नबी जो गुस्ताख है वो केरा अबू लहब वारो लहब तब्बत यदा अबी लहबियो तब जेको दिलबर नबी जो गुस्ताख है वो केरा जो अबू लहब वारो जेको दिलबर नबी जे हाजिर नाजिर जो इनकारी वो केरा जो अबू लहब वारो जेको दिलबर नबी जे मुख्तार कुल जो इनकारी वो केरा जो अबू लहब वारो जेको दिलबर नबी जे इल्म गैब जो इनकारी वो केरा अबू लहब वारो जेको दिलबर नबी जे मौजज़ात कमालात बयान बुरहान जो इनकारी वो केरा जो अबू जहल जो अबू लहब वारो जेको दिलबर नबी जे शान जो इकरारी दिलबर नबी जे मौजज़न के मुख्तार कुल के हाजिर नाजिर के इल्म गैब के मने थो वो केरा जो अबू बकर सिद्दीक वारो उमर फारूक वारो जो उस्मान गनी वारो मौला अली वारो इमाम हसन साई वारो इमाम हुसैन अली मकाम वारो वाह वाह तो आशिक अल्हम्दुलिल्लाह सब खुशी से बैठा सब खुशी से बैठा सब प्यार मोहब्बत में बैठा तो मौलवी साहब घणन खुशू कयूं मुर्शिद करीम वया हाने हुसैन जमात जो छा थींदो अड़े जेके हिलड़ा ढिरड़ा पीर डेडर जेके दिसे थो उहे भी पंहिंजे मुरीदन के हलायन था उहे भी पंहिंजे मुरीदन के हलायन था के कोरियन के मोचियन शक्लियूं ॾिसंदा डेडर वारी छोकलियूं पर खुदा जो कसमा खुशामद वारे ते लाना वही फैज वही रूहानियत अल्लाह जो कसमा मुर्शिदन करीमन वारी हजरत के बाबा सैयद में पान मुर्शिद करीम खुदा जो कसमा विच बेशक बेशक को डेडर मुल्लो बिल्लो समझे या न समझे वही करमा वही मेहरबानी वही रूहानियत इतनी रूहानियत न होंदी आ महफिल में झुमरियूं हुंदियूं मां त हिकिड़ो वीडियो ॾिसां पोइ सुनन जो हुयो डांसूं कनि 10 ॼणा स्टेज ते बीठा हुननि जा पीर वेठा झुमरियूं हणनि बाबा जो छा थियो आहे ख़ैर त आहे अदा झुमरियूं डांसूं हुननि वारा कम कढण वारा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह तोरम डांसू कंदान झुमरियूं हणदान पर असां मुर्शिद करीम कंबर वारे जा गुलाम झूमदा आहियूं अल्लाह अल्लाह तॾहिं त देवबंदी छिता थिया न सुन्नी छा था कनि जेको 12 रबीउल अव्वल ते जुलूस निकिरंदो आहे लसन लसन छोरनि जूं डांसूं सुठो अमल न आहे सुठो अमल न आहे जायज़ न आहे मुनासिब न आहे लसन लसन छोरनि जूं डांसूं मुनासिब न आहे उन जुलूस में उन रैली में सरकार जी आमद थींदी सवाल ई बदान आहे जुलूस ठहे त
ॾिसो त सही सोनी सोनी सीरत वारा सोनी सोनी सूरत वारा मुर्शिद करीम कंबर वारे वारा जॾहिं रैली निकिती मौलवी साहब त मां त बयान खे ख़त्म थो कयां जॾहिं रैली निकिती ख़ुदा जो कसम मां जॾहिं बीठो डाले में त सच ॿुधायांव त मां ॾाढो दिल आहे न मुंहिंजी मुर्शिद करीम अहिड़ी मज़बूत कई आहे मूं में ॾेखार न हूंदो आहे त ख़ुदा जो कसम वॾो मंज़र ॾिसण में नज़र अचे पए त हे नूरानी नूर चेहरनि ते फ़क़ीरनि ते जॾहिं नज़र पए पई वरी हुसैनी परचम नमा ख़ुदा जो कसम हे नूर निकिरे मोर साहब जे परचम ते नज़र पई त मुंहिंजी दिलि च परचम ॿिन्हिनि खे गाॾी ते हणा त जेको मुर्शिद करीम असां तव्हांखे परचम ॾिया त असांजा चेहरा त नूर दिलियूं त रोशन करे विया आहिनि पर हे परचम बि ख़ुदा जो कसम नूरी परचम गैर सियासी जमायत असांजी गैर सियासी जमायत पर याद रखो ए लाड़कण जा हिलड़ा ढिलड़ा मुल्ला मता यो सोचे त हुसैनी निधन कान याद रख त हुसैनी धड़कान त असांजो सिलसिलो नक्शबंदी सिलसिलो आहे गाल खोले खोले कदम नक्शबंदी सिलसिलो आहे उन नक्शबंदी सिलसिले जा अवाम इमाम केर आहिनि उन नक्शबंदी सिलसिलो अबू बकर सिद्दीक़ खां हले थो बुध तू अबू बकर सिद्दीक़ जो के घणो दावा कंदो आहे न अबू बकर की मोहब्बत मुंह में दावा घणी कंदा आहिनि न घणी दावा कंदा आहिनि न पर याद रख ये उहा वाहिद जमायत आहे जंहिंमां तोखे मोहम्मद अरबी जी मोहब्बत बि मिलंदी त सिद्दीक़ बि मिलंदो त फारूक बि मिलंदो त उस्मान बि मिलंदो त मौला अली बि मिलंदो त सरकार जा अहल बधार करबला वारा बि तोखे हिन जमायत मां मिलंदा जमात में सब डेडर नजर ईंदा पर ख़ुदा जो कसम जॾहिं सुने सैयद मुर्शिद करीम कंबर वारे जी जमात ते नजर पए थी त कंहिंमां मोहम्मद अरबी जी ख़ुशबू थी अचे त कंहिंमां सिद्दीक़ जी ख़ुशबू थी अचे त कंहिंमां फारूक जी ख़ुशबू कंहिंमां उस्मान जी ख़ुशबू त कंहिंमां मौला अली जी ख़ुशबू कंहिंमां इमाम हसन जी ख़ुशबू त कंहिंमां इमाम हुसैन आली मक़ाम जी ख़ुशबू थी अचे घर में वेही रहा या मुल्लन वारी हुआ तकरीर रखा खोले ॻाल्हाए जे न गुल सन जतोई हक़ बयान न कजे असांजो मौलवी साहब नौजवान आहे अब्दुल गफूर हुसैन असांजो उस्ताद अब्दुल कादिर उनजो भाउ आहे ख़ुदा जो कसम मुर्शिद करीम जो वॾो फैज़ अथव सिर्फ़ सादा असांजी जमात में न आहिनि गैर आलम न आहिनि अगर हुसैनी जमात में उलमा ॻणींदव न ॻणींदे अलाए काथे पहुचंदव लेकिन उलमा खुटी न सघंदा में वॾा उलमा गुज़ार में वॾा उलमा हबचौकी में वॾा उलमा पंजाब में वॾा हुसैनी उलमा हेॾे ठठे साइड मौलवी साहब त प्रोग्राम ते वियासीं त एतिरा मिलनि पिया नौजवान असां कॾहिं बि न ॾिठासीं फलाणो मिलियो त मां बि आलिम आहियां फलाणो मिलियो त मां बि आलिम आहियां फलाणो मिलियो त मां बि आलिम आहियां एॾो मुर्शिद करीम जो फैज़ पर उन्हनि इलाइक़नि में वियासीं जिते मुर्शिद करीम जी आमद बज़ाहिर न थी हुई पर ख़ुदा जो कसम मौलवी साहब जॾहिं पहुतासीं त ईअं महसूस पियो थिए त ॼण मुर्शिद करीम पाण अॻियां हली रहिया जाती साइड जी ॻाल्हि तो असां माण्हुनि खे न ॾेखारींदा आहियूं अल्लाह खे ॾेखार त भले अवाम थोरो हुजे लेकिन अवाम वफ़ादार सचो हुजे भले अवाम
थोरो हुजे लेकिन अवाम सच्चो वफादार हुजे हिते कूड़ा कूड़े जी जरूरत ना है हिते सच्चन हुसैन सच्चन हैदर जी जरूरत हाणे दुआ थे मौलवी साहब टाइम घणो थी हैदर जो लगे हिकिड़ो मिनट वेही रोता वेही हैदर जो नारो ये बिशनी मुल्ला बिशनी हिकिड़ा वरी सुनन में बिशनी था थई खीसा जे कटे विंदा आहिनि न हे वरी धकड़ो हणी विंदा अथव धकड़ो केड़ो हणंदा आहिनि बिशनी खे कैंची हूंदी आहे ब्लेड हूंदो आहे खीसो कटे विंदो आहे वरी बिशनी सुन्नी सर्राए सुन्नी वरी मौला अली जे नारे खां मन करे तो सुन्नी नाए मुर्शिद करीम फरमायो तो वो जी कुन्नी आहे सीरत असां में मौला अली जी सीरत असां में मौला अली जी सीरत नमाज रोज़ो हज ज़कात कुरान जी तिलावत असां में मौला अली जो फैज़ असां सुनन में त पोइ चवणो पवंदो त मौला अली मुश्किल कुशा असां सुनन जा त सुन्नी कंहिंजा 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 मौला अली मुश्किल कुशा जा जेको मौला अली खां परे आहे न त उन जी शक्ल बि ॾिस जेको मौला अली खे जंहिं दिलि ॾेई छॾी आहे त उन्हनि जो चहिरो बि ॾिस सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान फैसलो थियल आहे दिलबर नबी बेशक हां करे छॾे दिलबर नबी जो फैसलो थियल आहे दिलबर नबी जो फैसलो थियल आहे जहिड़ी तरह को आशिक तो फरमाए न मुझे शेर याद नथो जे मौला अली का इश्क मौला अली का इश्क तो मुकद्दर संवार देता है मौला अली जो इश्क मौला अली जी मोहब्बत सिर्फ मोहब्बत की दवा न हुजे डी डी करे वरी साहबा जी गिला करे अम्मा आशा सिद्दीका जी गिला करे या तुझी मोहब्बत कूड़ी है सोना भले मौला अली जो नारो हन पर इहो ॾिस त मौला अली कुरान सां कुरान मौला अली सां मौला अली नमाज सां नमाज मौला अली सां हुई हर नेकी मौला अली सां हुई हर नेकी सां मौला अली मुश्किल कुशा ऐं हक़ मौला अली सां हो ऐं हक़ मौला अली सां मौला अली जो हक़ सां सॼी के सीरत तो में हुंदी न त पोइ तूं सचो आहे न त तुंहिंजी दावा कूड़ी आहे तो वटि दलील न आहे दलील छा आहे मौला अली सां जी सीरत जहिड़ी तरह को आशिक तो फरमाए त मौला अली का इश्क मुकद्दर संवार देता है मौला अली का बुग़्ज़ तो मुल्लन जो जी शक्ल ॾिसंदव न मौला अली का बुग़्ज़ तो चेहरा चेहरो न के जो इनके ऊध जो चेहरो उन जो होदो अल्लाह जे वलियन जो चेहरे अनवर 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 त आशिकन जा चेहरा भी ॾिसो मुल्लन जा मुंह गूथ भी ॾिसो पर मां त इहो चवंदमि जेको गुस्ताख रसूल आहे त आशिकन जा पेर भी ॾिसो हुननि जा गूथ भी ॾिसो इंशाअल्लाह आशिकन जा पेर सोना लॻंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान सियासत असां वटि आहे न वोट जी ॻाल्हि ई न आहे छो जो दिलि बि उन दिलबर नबी खे ॾेई छॾी आहे दिलि बि उनजी आहे त दिलि जा धड़कन बि उन जे लाइ त ख़ुदा जो कसम आहे साह बि दिलबर नबी जो अमानत आहे न हिलड़ाइब ढिलड़ाइब या रियायत छो क्यों अली का इश्क मुकद्दर जो संवार देता है मौला अली का बुग़्ज़ दो चेहरा बिगाड़ देता है अली के याद तो कराइबो बधी कराइबो मौला अली साईं शान में तो बधी शेर याद कराइबा रसड़ा बधी कराइबा मौला अली का इश्क तो मुकद्दर संवार देता है मौला अली का बुग़्ज़ तो चेहरा बिगाड़ देता है अली के जिक्र को अदना न समझ ए मुनकिर
मौला अली के जिक्र को अदना न समझे मुनकिर। अली वो है जो एक हाथ से खैबर उखाड़ देता है। हैदर हैदर समझो ना, मौला अली जो इश्क सोना तो कि अल्लाह ताला नसीब ही न कंदो तू पिटेला मुनाफिका। तो अली जो इश्क मोहब्बत है मोमिनन के नसीब थे दिया, मुनाफिकन के नसीब नहीं दिया। बेशक बेशक जी अबा मुनाफिकन के नसीब नहीं दिया। तू पिटेला जेको मौला अली जे दर खां परे सरकार जो फैसलो थिला जेको अली खां परे वो मां मोहम्मद मुस्तफा खां परे केड़ी राफ़ दा असां वटि फतवाऊं तू हणे कमेंट गलत गलत तो करे फेसबुक ते मलून लानती केड़ी राफ़ दा असां में मुखे बुधाए तबरो असां में सिद्दीक जो फैज़ भी तो के हिन जमात मां मिलंदो, फारूक जो फैज़ भी हिन जमात मां, उस्मान जो फैज़, मौला अली जो फैज़, सहाबा कराम जो फैज़ भी हिन जमात मां मिलंदो। तो याद रख इमाम हसन हसनैन करीमैन इमाम हुसैन जो फैज़, करबला वारन जो फैज़ भी तो के खुदा जो कसम हिन जमात मां ही तो के मिलंदो। मंजर फिजाए वे वे मौलवी साहब वे जी अबा जी मंजर फिजाए मंजर मुनाफिकन जे लाया, मुनाफिकन जे लाया जे मौला अली जे नारे सा जंहिंजा कंध ईअं भॼी पवंदा आहिनि। मंजर फिजाए दहर में सारा अली का है। सोचींदा हूंदा हुसैनी जमात में न सियासत न को एडो वडो को कमा अल्लाह एडी ताकत एडा जलसा एडी जमात तो किए अदा मां तो के रात जी गाल बुधाया कन्न खोल कन्न खोल जेको पर्दो थई वो खोल। हुसैन में याद रख त हुसैन में खुदा जो कसम मौला अली जो फैज़ मौजूद थे। बेशक बेशक हर मैदान में निकरंदाऊं तो खुदा जो कसम फतह करे मैदान के पो मोटंदा। बेशक बेशक पैसो घणो आ, माल घणो आ, दुनिया दौलत घणी आ, पर तू ठिकर ठलो आ तो में कुछ भी ना है, सुकून कलब ना है। पैसे सा सुकून कलब, दुनिया दौलत सा सुकून कलब, सुठन सुठन स्टेडियम सा सुकून कलब ना है मिलंदो। खुदा जो कसम सुकून कलब मिलंदो आ त मुर्शिद कामिल जी नज़र सा मिलंदो। सुभान अल्लाह सुभान मौलवी साहब का उथण जो सोच नहीं न था। ॾिसो सुभान ॾिसो ॾिसो आए बे इलाके वारा बि ईंदा रीस कयो हिननि खे ॾिसी लाड़काने वारनि खे। सुभान अल्लाह सुभान अॼु लाड़काने वारनि एतिरो त निभायो आ। सुभान अल्लाह मुर्शिद करीम बि घणो ख़ुशि आहे। आमीन 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 ये मोहब्बतूं ये प्यार ये मोहब्बतूं क़यामत ताईं सलामत हूंदियूं इंशाअल्लाह। आमीन 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 तो मुझे जेड़ी तरह मुर्शिद करीम सा मोहब्बत या नस्ल दर मुर्शिद करीम सा नस्ल दर नस्ल असा जी औलाद मुर्शिद करीम जी औलाद ये मोहब्बतूं नस्ल दर नस्ल क़यामत ताईं इंशाअल्लाह हलंदियूं रहंदियूं। आमीन आमीन फैज़ान रूहानी फैज़ा यो फैज़ान रूहानी फैज़ा जाते रूहानियत हूंदी आहे न उहा ख़त्म न थी सघंदी। त रूहानियत खुदा जो कसम क़यामत ताईं इंशाअल्लाह फैज़ान मुर्शिद हुसैन क़यामत ताईं वधंदो रहंदो जारी रहेगा। मंजर फिज़ाए दहर में आखिरी गाल आखिरी एड़ी गाल एड़ो नारो लगी वञे मीलाद वारा भी असां ॾहीं वारा भी असां अगर एतराज़ कंदा निकिरा त यार ही नथा मल्हाइनि। अड़े जेतिरा तो यारी यार जे नाले ते दुनिया पटींदो आहे खुदा जो कसम एतिरो असां दुनिया वारनि खे यारी नाले ते खाराईंदा आहियूं। बेशक बेशक जेतरी यारी शरीफ नक्शबंदी मल्हाईंदा आहियूं न ओतिरो तुंहिंजो अबे ॾाॾे पढ़ ॾाॾनि बि यारियूं न मल्हायूं हूंदियूं। यादि रख
मस्जिद में यारियूं हूंदियूं आहिनि, फ़कीरनि में यारियूं आहिनि, जाते काथे यारियूं आहिनि। तूं छातो सम्झो गोस पाक सां परे आहियूं। अरे तू गोस पाक को तू टुटल सॾायो गोस पाक जो तो वरी पटे गोस पाक जे नाले ते पाचाई खुशी आ थई। पर अल्हम्दुलिल्लाह असां गोस पाक जे नाले ते तू माण्हुनि को पटींदो आ। असां अल्हम्दुलिल्लाह सम अल्हम्दुलिल्लाह गोस पाक जे नाले ते माण्हुनि खे खाराईंदा। सुभान सुभान मंजर फिजाए दहर में सारा अली का है। बाबा से बोलन चो नारो हणदो लाड़काने वारो या तान में मुल्लन जो वायरस हैदर हैदर मंजर फिजाए दहर में मंजर फिजाए दहर में मंजर फिजाए दहर में जो सारा अली का है। जिस संत देखता हूँ नजारा अली का है। ए अर्ज़ पाक तुझको मुबारक। हाय समझो था ए अर्ज़ पाक तुझको मुबारक। तेरे पास परचम नबी का चांद सितारा अली का है। बाबा से बुलंद हैदर 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 अतर के ले रहा लाड़काने वालों मुल्लन जो वायरस के खत्म क्यों। हैदर 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 वे दुआ थी दी वे दुआ थी दी तंजीम इस्लाम फकरा हुसैनी दोस्तन के अजरक साईं केवला सईद मुतअल शाबाश शाह सदर हुसैनी जमात दीगर सभी दोस्तन के हिन कामयाब थियल प्रोग्राम जी मुबारक दुआ थी दी केवला मिनट था के बाद अजरक खणी जो साईं मुतअल शाबाश के केवला साईं पंहिंजे हथनि सां अजरक पाराईंदा। साईं नौजवान ऐं सुहिणे महिनत कई आहे बाबा साईं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अब 12 जी रात 12 जी रात याद कजो जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुहिणो प्रोग्राम आहे लाहौरी वाले में। तव्हां सभिनी खे अल्लामा साहिब मुफ्ती अहमद हुसैन जी तरफ़ां जेको आहे दावत आहे मुर्शिदन करीमन जी सितार थींदी सुहिणे शेर हुसैन जो ख़िताब थींदो। सभु पंहिंजे मक़सद ते आमीन चओ अल्लाहुम्मा आमीन। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन। या अल्लाह महबूब मदीने वारे साईं सदके असांजे हाल मथो रहम फरमा। इन भलारे ॾींहं जे सदके मिलाद शरीफ़ जे सदके मुंहिंजा मौला जेका बि जमात आई आहे हिननि जो अचणु क़बूल फरमाए मुंहिंजा अल्लाह। हिननि जूं तकलीफ़ूं दूर फरमाए मुंहिंजा मौला। हिननि जूं परेशानी दूर फरमाए मुंहिंजा मौला। या अल्लाह असांजी दरगाह आलिया हुसैनाबाद जो हमेशह ख़ैर हुजे मुंहिंजा मौला। मुझे महबूबन मुर्शिदन करीमन जो ग़ुलामन जो ख़ैर हुजे। या अल्लाह मुझे बच्चन जो भी ख़ैर हुजे मुंहिंजा मौला। असांजूं तूं तकलीफ़ूं दूर फरमा असां खां तूं राज़ी रहो मुंहिंजा अल्लाह। तूं गुनाहनि जी माफ़ी ॾे मुंहिंजा अल्लाह। उहे कम कराए जंहिंमें तूं राज़ी हुजे तुंहिंजो हबीब बि राज़ी हुजे असां खां असांजो महबूब मुर्शिद करीम बि राज़ी हुजे मुंहिंजा अल्लाह। या अल्लाह असांजूं दिलियूं पंहिंजी मार्फत सां रोशन फरमाए। तू करम कर रहम कर मुंहिंजा अल्लाह। गुनाहगार हूँ बदकार हूँ बेकार हूँ तुझे हबीब जा उम्मती आहियूं मुंहिंजा साईं तू राज़ी थी। अल्लाह मग़फ़िर ली वरहमनी वतुब अलई इन्नका अंत तवाबुर रहीम। अल्लाह मग़फ़िर ली वरहमनी वतुब अलई इन्नका अंत तवाबुर रहीम। या अल्लाह जेका भी बलारी जमात आई आहे हिननि ग़रीबनि मिस्किननि जे सदके मां गुनाहगार जे हाल मथो बि रहम फरमाए। मुंहिंजा जेकी भी तकलीफ़ आहे तू दूर फरमाए मुंहिंजा अल्लाह। तू राज़ी थी मां गुनाहगार खां मां गुनाहगार आहियां बदकार आहियां मुंहिंजा अल्लाह बेकार आहियां तुंहिंजे हबीब जो उम्मती आहियां मुंहिंजा अल्लाह। या अल्लाह असांखे पंहिंजे महबूबनि मुर्शिद करीमनि सां सची मोहबत ॾे मुंहिंजा मौला। जेके महबूब मुर्शिदनि करीमनि कम कया असां उहे कम कयूं मुंहिंजा मौला। मुंहिंजा अल्लाह तू राज़ी थी करम कर रहम कर मुंहिंजा मौला असांजे आइबन न ॾिस। या अल्लाह जेका बि असां ख़िदमत कयूं था इहा मुंहिंजी ख़िदमत क़बूल फरमाए मुंहिंजा मौला। मां न को पीर आहियां न फ़क़ीर आहियां मुंहिंजा मौला। मां हिकु गुनाहगार बंदो आहियां मुंहिंजा अल्लाह। शल महबूब मुर्शिद करीम खां राज़ी रहे मुंहिंजा अल्लाह।
या रसूल अल्लाह अंजुर हालना या हबीब अल्लाह इस्मा कालना इन्ननी फी बारे में मूरकुल खुज़यदी सहिलना अस्कालना व सल्लल्लाहु ताला अला खैर खल्की व नूर अर्शिही सैयदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अहल बैतिही व सहाबी अजमईन आमीन बिजाह सैयदुल मुरसलीन बिरहमतिका या रहमर राहिमीन। मुस्तफा जान